जय झूलेलाल सभी सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे। जीअं त हींअर वोटिंग जो समय पियो हले, चङनि जॻहियुनि ते वोटिंग थी वई आहे ऐं कुझु जॻहियुनि ते वोटिंग चालू आहे। त सभिनि खे सिंधियुनि खे निमाणी विनती करण थी वञे कि भई वोटिंग जी संख्या थोड़ा वधायो। सिंधी थोड़ा घटि पिया वोट करनि। हिकु अमरावती में सिंधियुनि ॾाढी सुठी वोटिंग कई आहे। त जीअं त हींअर सिंधियुनि हिंदुस्तान जे हर कुंड कुंड में विखियल आहिनि, त सभिनि जो हिकिड़ो सुपिनो आहे कि सभु सिंधी गॾु मिली करे रहूं। त हीअ मोदी सरकार जेकी आहे उहा सिंधियुनि जी तरफ़ खां थोड़ी सहानुभूति अथनि ऐं पंहिंजे लाइ हमदर्दी अथनि। त सिंधियुनि जी अगरि थोड़ी मेजॉरिटी वधंदी त हिकु डिस्ट्रिक्ट मिली सघे थो पाण खे। त सभिनि सिंधियुनि खां निमाणी विनती आहे भई वोटिंग कयो ऐं हिन सरकार खां पंहिंजो राज करूं। ॿियो त हाणे सिंध जो वञण जो हिकिड़ो हाणे सुपिनो थी चुको आहे भई सिंध हाणे लॾे न सघंदासीं। त इन खां सुठो आहे हिंदुस्तानी पंहिंजो हाणे घरु थी वियो आहे, त हिते ई पाण पंहिंजो डिस्ट्रिक्ट घुरी सघूं। जय झूलेलाल।